आहे अख अख सां अड़ी अखड़ियूं गंढे आराम ॾे। आहे अख अख सां अड़ी अखड़ियूं गंढे आराम ॾे। आशिकीअ जो गीत गायां तूं सॾे इनाम ॾे। जियो पे झूमी ओ जानी जाम पोयां जाम ॾे। वास सां वासिल गुलन वारी कंहिं वस्तीअ में हुजूं। मिड़ मज़ा माणे सदाईं मौज मस्तीअ में हुजूं। ही बनियल बुनियाद रिय हाय हथरादियूं हदूं। ही बनियल बुनियाद रिय हाय हथरादियूं हदूं। प्यार जे पखियुनि खे रोके कीन सघंदियूं सरहदूं। जीत न नालो नफ़रतुनि जो जितन नालो नफ़रतुनि जो ॻोठ उन गढ़ ते ॿधूं। बांवरा अॼु भागवारी अहिड़ी बस्तीअ में हुजूं। मिड़ मज़ा माणे सदाईं मौज मस्तीअ में हुजूं। आ बुरायूं बोल बरबर जो बि आई बर वञे। मोतीअ जी महक सां थी मात हर मंतर वञे। इश्क जो ताज़ो तरानो गूंजंदो घर घर वञे। हे जवारा हार पाए हिक ई हस्तीअ में हुजूं। मिड़ मज़ा माणे सदाईं मौज मस्तीअ में हुजूं। ओ भलारा भागवारा थो करी भेरा भलोड़ अणमयूं आसूं अथम तूं आसरा आसूं न टोड़। जग जले तां पियो जले तूं जीअ में का जाइ जोड़। बुत परस्तीअ खे धिकारे खुद परस्तीअ में हुजूं। मिड़ मज़ा माणे सदाईं मौज मस्तीअ में हुजूं। ओरणा के ओर आहिनि हाल दिल जा सुण सही। ॾे अची आथत अखियुनि खे थक वञनि धाक सां लही। ॾे अची आथत अखियुनि खे धक वञनि दिलि सां लही। सेज सीने में सजाए राति पौ हिकिड़ी रही। प्यार बणिजे पंहिंजो कींझर पाण कश्तीअ में हुजूं। मिड़ मज़ा माणे सदाईं मौज मस्तीअ में हुजूं। मिड़ मज़ा माणे सदाईं मौज मस्तीअ में हुजूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो। रात वेला जे हिन ख़ूबसूरत पहर में आवाज़ जे हिन पंध में ही मुझो मुसाफ़िर आवाज़ हिन सर्द रातिन में जंहिं दोस्तन ताईं पहुची चुको। तमाम दोस्तन के प्रोग्राम गज़ल नज़म गीत में कंदासीं भलीकार। ही पेशकश है रेडियो नेटवर्क टंडोला यार जी। असां तव्हां सां मुखातिब आहियूं। अॼु स्पेशल प्रोग्राम साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जेको सिंध धरतीअ जो भलोड़ ऐं महान शाइर आहे उन जी सालगिरह जे हवाले सां स्पेशल प्रोग्राम खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ऐं तव्हांखे हिकिड़ी नंढी गुज़ारिश नंढड़ो अर्ज़ु कंदा हलूं त हिन असांजे बज़म खे हिन असांजी महफ़िल खे पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजनि प्यारनि सां वंड कंदा हलो। तव्हांजी महिरबानी थींदी। तमाम दोस्तन खे कंदासीं भलीकार। हिन प्रोग्राम के ख़ासि तावन हासिल आहे साईं अब्दुल्ला जरवार जो जेको बि असां सां गॾु आहे। दोस्त भी असां सां काफ़ी जुड़ी चुका आहिनि। उन्हनि जे नालनि खे बि शामिल कंदा हलूं था। ऐं साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जे हवाले सां संदसि तारीफ़ बि असां ताईं पहुतल आहे। उन खे बि पंहिंजे बज़म में शामिल कयूं था। साईं ख़ुदादाद जरवार तव्हांजी वॾी महिरबानी लख एहसान। बबलू जरवार साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं। जावेद अहमद ख़ुश्क भा तव्हांखे भलीकार मोहबतूं लख एहसान। बबलू जरवार साईं वालेकुम अस्सलाम। ऐं जावेद अहमद ख़ुश्क लिखे थो नाई सदा वॾी महिरबानी तव्हांजो। अरबेलो भंभरो भी असां सां गॾु गॾु तव्हांखे भलीकार। मोहम्मद हसन बलोच जूं महिरबानियूं। हामिद कपरी साईं तव्हांजा लख एहसान। बबलू जरवार लिखे थो दोस्तनि खे गुज़ारिश बज़म खे शेयर कंदा हलो। साईं बिल्कुलु दोस्तनि खे गुज़ारिश कयूं पिया त बज़म खे वधि खां वधि पंहिंजनि प्यारनि पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। उशाक अली बलोच साईं वालेकुम अस्सलाम सदा मौजूद। जावेद अहमद ख़ुश्क साईं तव्हांजो अनमोल मोहबतूं लख एहसान तव्हांजा। ऐं अज़ीम कालरू साईं तव्हांखे भलीकार। ऐं मोहम्मद यूनिस रिंद बलोच तव्हांखे भलीकार साईं मोहबतूं। लालण हिंगोरजा साईं तव्हांजो मोहबतूं। ज़फ़र रिंद साईं वालेकुम अस्सलाम। अनवर हिंगोरजा साईं जाती शहर खां तव्हांखे भलीकार चवंदासीं। लालण हिंगोरजा भा लख एहसान। उशाक अली बलोच भा मोहबतूं तव्हांजो। ऐं हाणे बिना कंहिं देर जे तव्हांखे साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जी सालगिरह जे हवाले सां साईं जिन जो तारीफ़ सां ताईं साईं अब्दुल्ला जरवार असांखे मोकिले ॾिनो आहे उहो पंहिंजे बज़म में शामिल कयूं था। ऐं साईं जा कुझु गीत बि तव्हांजे नाम कंदासीं। ऐं
तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असां सां गॾु रहिजो ऐं हिन बज़म खे वधि खां वधि शेयर कंदा हलो। साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई नाले वारो शाइर, साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई वलद सैयद इमामुल्लाह शाह वलद सैयद इमामुल्लाह शाह 26 नवंबर 1939 ईस्वी दारे ॾाॾा तहल के टंडे बागे ज़िले बदीन में पैदा थियो। हिन शाइरीअ जी इब्तिदा 1953 ईस्वीअ खां कई। शाइरीअ में संदसि रहनुमाई मशहूर शाइर खान मोहम्मद खान गनीअ कई, जेको वक़्त जो बहितरीन शाइर ऐं इल्म अरूज़ जो ॼाणू हो। साईं मुर्तज़ा शाह जी शाइरी मुख़्तलिफ़ अदबी रिसालनि ऐं इख़बारनि में वक़्त ब वक़्त बि छपजंदी रहे थी। साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई रेडियो ऐं टीवी जो मक़बूल शाइर आहे। साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जे गीत भी तव्हांजे नाव कंदा था हलूं ऐं साईं जे बारे में तव्हां जेको तारीफ़ पोतल आहे उनखे भी तव्हांजे नाव कंदा था हलूं। ज़हर खे भी ज़मज़म करे पी ॾिठोसीं। साईं मुर्तज़ा शाह जी शाइरी मुख़्तलिफ़ अदबी रिसालनि ऐं इख़बारनि में वक़्त ब वक़्त छपजंदी रहे थी। इमाम बख्श खोसा साईं वालेकुम अस्सलाम सदा मौजूद। ओशा कली बलोच भा लख एहसान। साईं खादम हुसैन चांडे के भलीकार। बाबू जान मेहरी साईं तव्हां खे भी भलीकार चवंदासीं। कारो मोहम्मद अली जत भी जुड़ी चुको तव्हां खे भलीकार। ऐं कुछ दोस्तनि जा नाला यकीनन असांजी स्क्रीन तां गुज़री चुका आहिनि, उनखे गुज़ारिश कंदासीं त हिकु दफ़ो ॿीहर सेंड कजो। ओशा कली बलोच मोहब्बतूं अब्दुल हकीम ख़ासकली जूं महिरबानियूं वॾा वॾा तव्हांजा। खादम हुसैन कलमती के भलीकार ऐं तमाम दोस्तन जे तरफां साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई के संदसि सालगिरह जी लख लख मुबारक हुजे। वली मोहम्मद लाशारी साईं तव्हां के भलीकार। शहबाज अली मलाबाद तव्हां खे भी भलीकार मोहब्बतूं। जाती चौक खां तव्हां सां जुड़ियल आहियो, तव्हांजी मोहब्बतूं आहिनि। साईं ख़ुदा दास जरवार जी महिरबानी। शेर बलोच भा लख एहसान मोहब्बतूं। अब्दुल सत्तार शेख साईं नगर पार्कर खां ॿुधो पिया तव्हां खे भलीकार। वरेल छुटा साईं महिरबानी। ज़मज़म करे पी ॾिठो
तमाम दोस्तन के अर्ज कंदासीं त असांजे बज़म के शेयर कंदा हलो। साईं मुर्तज़ा शाह डाडाई जे हवाले सां तव्हांखे कुझु साईं जी सालगिरह जे हवाले सां तव्हांखे तारीफ़ ॿुधायूं पिया त साईं जेको मुर्तज़ा शाह डाडाई आहे रेडियो ऐं टीवी जो मक़बूल शाइर आहे। संदसि केतिरा ई कलाम सिंध जे नंढनि वॾनि फ़नकारनि जहिड़ो हिकु आबदा परवीन, ढोल फ़क़ीर, मास्टर मोहम्मद इब्राहिम, जलाल चांडिया, सरमन सिंधी, माई भागी, चाकर चांडे, फोटे ज़रदारी, फिरोज़ गुल ऐं ॿियनि केतिरनि ई नाले वारनि फ़नकारनि रेडियो ऐं टीवीअ ते ॻायो आहे। संदसि कलाम खे पीर हसनुद्दीन राशिदी, तालिबुल मौला ऐं जीएन सैद खां वठी आम माण्हुनि ताईं पसंदि कयो वियो आहे। साईं मुर्तज़ा शाह डाडाई जी शाइरीअ में इस्तेमालु थियल ॿोली निहायत ई सीरियस, ॻोठाणी ऐं दिलि खे वणंदड़ आहे। मुर्तज़ा शाह डाडाई मज़ाहिरा शाइरी बि कई आहे, जेका 1960 ईस्वीअ खां 1970 ईस्वीअ वारनि ॾहाकनि में अख़बारुनि में शाया थी आहे। हीउ सहाफ़त सां बि वाबस्ता रहियो आहे। मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारुनि में संदसि अफ़साना, मज़मून, मक़ाला ऐं कालम शाइल थियल आहिनि। हिन बज़म में मुर्तज़ा वतायो फ़क़ीर दरगाह हिन बज़म में मुर्तज़ा वतायो फ़क़ीर दरगाह यादगार कमेटी, डाडाई अदबी तंज़ीम ऐं प्रेस क्लब टंडो लहियार जो बुनियादु पिणु रखियो। अब्दुल हकीम ख़ासकिली साईं तव्हां लिखियो आहे त साईं मुर्तज़ा शाह डाडाई खे जनम ॾींहं जो लख लख वाधायूं। त तव्हां दोस्तनि खे बि साईं जी सालगिरह मुबारक हुजे। ऐं साईं ख़ुदा दाद जलवा लिखे थो, इस्लाम कोट जे प्यारे अब्दुल हकीम ख़ासकिली खे भलीकार साईं बिल्कुलु जीअं बि जायूं। उत्तम चंद पवोड़ बा तव्हांखे बि भलीकार मोहबतूं। अब्दुल गनी कोरी साईं तव्हां जूं मोहबतूं आहिनि। उशाक अली बलोच बि लिखे थो त साईं मुर्तज़ा शाह डाडाई खे जनम ॾींहं जो लख लख मुबारकूं। मनवर अली लाशारी साईं उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान खां तव्हां ॿुधो पिया, तव्हांखे भलीकार चवंदासीं। मोहम्मद शरीफ़ साईं तव्हां जूं मोहबतूं लखे सभु। ऐं मक़बूल बलोच खे भलीकार। उशाक अली बलोच लिखे थो केटी बंदर जो कुर्बाए थो मक़बूल बलोच प्यारा भलीकार साईं मोहबतूं तव्हां जूं। मोहम्मद सलीम गुल साईं तव्हां जूं महिरबानियूं। ऐं शहबाद अली मला बि लिखनि था त साईं मुर्तज़ा शाह डाडाई खे जनम ॾींहं जो लख लख वाधायूं, वॾियूं महिरबानियूं साईं तव्हां जूं बिल्कुलु। ऐं उशाक अली बलोच बा लखे सान तव्हांजा। ढोलण सिंधी साईं तव्हांखे भलीकार साईं बिल्कुलु मोकिले सघो था। बहरहाल प्रोग्राम जो पहिरियों हिसो जेको आहे साईं मुर्तज़ा शाह डाडाई जे सालगिरह जे हवाले सां तव्हांजे नाव कयूं था। उन खां बाद में तव्हांजी शाइरी, नज़म, गज़ल, गीत वग़ैरह बिल्कुलु शामिलु कंदासीं। मीर ज़ुल्फ़कार टालपुर पाण बि सिंध धरती जा भलोड़ शाइर आहिनि, जेके लिखनि था त साईं मुर्तज़ा शाह डाडाई खे हिन प्रोग्राम ज़रिए बहितरीन भेटा ॾियण ते तव्हांखे सलाम प्यारा साईं तव्हां जूं मोहबतूं लख एहसान। मीर मुर्तज़ा जरवार साहब लिखनि था त सभिनी सुंदर समातनि खे बज़म में भरियल भाकुरनि सां भलीकार साईं बिल्कुलु जीअं में जायूं तमामु दोस्तनि खे। मक़बूल बलोच साईं अनमोल मोहबतूं। मोहम्मद शाहिद भटजी साईं लखे एहसान। उशाक अली बलोच साईं तव्हां जूं मोहबतूं। बबलू जरवार बा तव्हांजा बि लखे एहसान। शहबाज अली मला साईं तव्हां जूं महिरबानियूं मोहबतूं आहिनि तव्हां जूं। ऐं साईं मुर्तज़ा शाह डाडाई खे तमामु जेके बि दोस्त कनाइनि पिया उन्हनि जे तरफ़ां ऐं रेडियो नेटवर्क टंडो लहियार जी पूरी टीम जे तरफ़ां साईं खे संदसि सालगिरह जूं लख लख वाधायूं हुजनि।
सलीम फौजी साईं तव्हांजो मोहबतूं लख एहसान तव्हांजा। मोहम्मद हसन खोसाबा तव्हांखे बि भलीकार। सागर बलोच साईं तव्हांजो मोहबतूं लख एहसान तव्हांजा। साईं ख़ुदा जनवार तव्हांजा बि लख एहसान मोहबतूं आहिनि तव्हांजो। साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जे हवाले सां ही स्पेशल प्रोग्राम जेको तव्हांजे नाव कयूं पिया त साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई केतिरनि ई किताबनि जो ख़ालिक पिणु आहे। ज़हरो ज़मज़म 1984 ईस्वीअ में शाया थियो तूं पारस ऐं लोहो, इहो बि साईं जो किताबु आहे। सुहिणा सरहा गुल मां ज़रो तूं महताब, थोरा न थोरा, न हिन पासे न हुन पासे 2016 ईस्वीअ में छपियो आहे ऐं खेसि अदबी ऐं सहाफ़ती ख़िदमतुनि एवज़ केतिरा अवार्ड ऐं सर्टिफिकेट बि मिली चुका आहिनि, जिन में सुहिणी मेयार गोल्ड मेडल, नई ज़िंदगी गोल्डन जुबली अवार्ड, कलंदर शहबाज़ अवार्ड, सिंध माणिक मोती तंज़ीम तरफ़ां बहितरीन शाइर जो अवार्ड, महरान कल्चरल अवार्ड, रेडियो पाकिस्तान हैदराबाद अवार्ड, सिंधी अदबी संगत टंडो लाहिर अवार्ड समेत ॿिया केतिरा अवार्ड शामिल आहिनि। 1992 ईस्वीअ में टंडो लाहिर में संदसि ताजपोशी करे खेसि सोनू ताज पारायो वियो। साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई केतिरनि ई अदबी समाजी ऐं सकाफ़ती अजमननि ऐं तंज़ीमुनि जो सरपरस्त सदर ऐं मेंबर रही चुको आहे। साईं जिन खे 2 पुटनि ऐं 2 न्याणियुनि जो औलाद आहे। साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई 1967 ईस्वी खां टंडो लाहिर में राइश पज़ीर आहे। साईं जे जनमॾींहं जे हवाले सां साईं खे लख लख वाधायूं ऐं संदसि दराज़ उमिरि जे लाइ तमामु दोस्त दुआगू आहिनि।
तमाम दोस्तन के एक दफ़ो ॿीहर बज़म में कंदासीं भली कर। ये स्पेशल प्रोग्राम सिंधरती जे भलोर शायर साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जे हवाले सां तव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो ऐं साईं जे जनम ॾिण ते दिली वाधायूं साईं ॾाॾाई साहब जिन खे इंशाअल्लाह अल्लाह पाक सेहतमंद रहे ऐं सिंध जे अवामी शाइर जी इमामत कंदो रहे। भटकूं पिया बेगानन वांगे दुनिया में दीवानन वांगे, भटकूं पिया बेगानन वांगे दुनिया में दीवानन वांगे, छा कजे कंहिंखे चइजे दुनिया आहे सभु मस्तानन वांगे, हेॾी सारी जग में जानी को आहे इंसानन वांगे, ॾाढा ही पिया ॾींहं गुज़ारियूं पंहिंजे घर में मानन वांगे, भटकूं पिया बेगानन वांगे दुनिया में दीवानन वांगे। करे कोल केड़ा हमेशा वफा
जा करे गोल केड़ा बियाई नदी दी बदी बोल केड़ा बियाई नदी दी बदी बोल केड़ा ओ बड़ी मुर्तदा के ओ सारी तुम्हारी करो तीर नजरूं ओ निहारी तुम्हारी ओ शीरा जुल्फ सैया साई ओ सुमारी तुम्हारी खरी तीर नजरूं ओ निहारी तुम्हारी ही हुयो प्रोग्राम जो पहिरियों हिसो जेको साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जे नाम कयोसीं। ऐं हाणे हलूं था तव्हांजे नालनि ऐं तव्हांजी फरमाइश ऐं तव्हांजे गज़ल नज़म गीतनि जी तरफ़। त हसन दर्स जूं सिटूं आहिनि त मूंखे सिंध तुंहिंजूं त सारियूं वणनि थियूं मूंखे सिंध तुंहिंजूं त सारियूं वणनि थियूं भिटुनि ते भुंगनि जूं बाज़ारूं वणनि थियूं लुलर हित मरीड़ा सवे साग आहिनि भिटाईअ सचल जो कंदा राग आहिनि मारू कन मचन ते कचहरियूं वणनि थियूं मूंखे सिंध तुंहिंजूं त सारियूं वणनि थियूं मूंखे सिंध तुंहिंजूं त सारियूं वणनि थियूं। तमामु दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर बज़म में कंदासीं भलीकार ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त बज़म खे शेयर कंदा हलो। साईं लालण हिंगोर जा ख़ुदा बख़्श बड़ो साईं मोहबतूं तव्हांजूं महबूब नोड़िया बा तव्हांखे भलीकार चवंदासीं दरगाह सैद राज़ी शाह खां तव्हां असांखे ॿुधो पिया तव्हांखे भलीकार बशीर अहमद हिंगोर जा बा मोहबतूं तव्हांजूं। अब्दुल हकीम ख़ासकेली जी चूंड आहे हिकु नज़म आहे